हवाई फ़ौज जे तर्जमान पारां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त सुहेल अमान ईद जो ॾियारो ऑपरेशन बेस ते गुज़ारियो। तर्जमान मूजिबि एयर चीफ मार्शल सुहेल अमान जवाननि सां ईद मिलियो ऐं जज़्बे जी साराह कई। हवाई फ़ौज जे सरबराह सुहेल अमान जो चवणु आहे त दुश्मन खे कंहिं बि सूरत में अमन ख़राब करणु न ॾींदासीं। हुन चयो त पाकिस्तान में अमन वॾी क़ुर्बानियूं ॾेई क़ाइमु कयो वियो आहे। सलामती पहिरीं तरजीह आहे, हर सूरत में बचाव कंदासीं। संदसि चवणो त इस्लामी मुल्क दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ कमु कनि था। एयर चीफ मार्शल चयो त पाड़ेसरी मुल्क पाकिस्तान अंदरि दहशतगर्दी करण बदिरां अमन क़ाइमु कराइनि। ॿिए तरफ़ चीफ ऑफ द नेवल स्टाफ एडमिरल मोहम्मद ज़काउल्लाह चयो आहे त सामुंडी फ़ौज जा आफ़ीसर ऐं जवान हर क़िस्म जी हालतुनि में मुल्की दिफ़ा लाइ क़ुर्बानियूं ॾियण लाइ तयारु आहिनि। सामुंडी फ़ौज जे सरबराह एडमिरल मोहम्मद ज़काउल्लाह ईद ॾियारे भारतीय सरहद वेझो क़ाइमु गनी पोस्ट जो दौरो कयो। उन मौक़े ते जवाननि खे ख़िताब कंदे एडमिरल ज़काउल्लाह चयो त ॾुखे इलाइक़े में महदूद सहूलियतुनि बावजूदि फ़र्ज़ सरअंजाम ॾियणु साराह जोॻो अमल आहे। सामुंडी फ़ौज जे तर्जमान मूजिबि नेवल चीफ गनी पोस्ट जो मुआइनो कंदे आफ़ीसरनि ऐं जवाननि सां रली मिली वियो। एडमिरल ज़काउल्लाह ईद जी नमाज़ 31 मेरिन बटालियन हेडक्वार्टर सजावल में आफ़ीसरनि ऐं जवाननि सां अदा कई, जॾहिं त सामुंडी फ़ौज जे अॻियनि मोर्चनि जो बि दौरो कयो। हुन चयो त सामुंडी फ़ौज जा आफ़ीसर ऐं जवान हर क़िस्म जी हालतुनि में मुल्क ख़ातिर क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहिनि।